शहीद थियो मुझे दिल पर हुसैन जी उम्र 18 साल इहा जवानी आहे या ना है जवाब जो या जवानी आहे या ना है महबूब मिनट जे लाल के अर्ज कया उमर बिन खत्ताब के महफिल में बैठो जरूरी मीटिंग में बैठो सदन जो पुत्र अब्दुल्लाह बिन उमर ईंदो अब दरवाजे ते बीहण वारो चवंदो उमर बिन खत्ताब जो हुकुम जेको भी जे दरवाजे ते बीही रहे आहे वडड़ो वडड़ो पुटड़ो मगर बीही थो रहे एतरे में लजपाल हुसैन आयो उमर बिन खत्ताब जे बचड़े खां पुछे तो अब्दुल्लाह बिन उमर मुझा दोस्त हिते वेठो जवाब थो दे वक्त जो अमीरुल मोमिनीन मीटिंग में दरवाजे जो दरबान चवे तो तमा हिते बीहो मां इन करे वेठो हां लजपाल हुसैन जी तरबियत जो मिसाल दुनिया में केर तो नहीं सके मुझो दिल पर हुसैन भी वेही रहो चंचल लम्हा गुजरिया दरवाजो खुलियो अमीर उमर जी निगाह जीअं मुझे लजपाल हुसैन जे मथा पई उथी बीही रहो अदब सां कंठड़ो झुकाए चवे तो ओ मुझे महबूब मुस्तफा जे कुल्हड़न जा सवार हुसैन दिल पर अवा केडी मल आया लजपाल हुसैन फरमायो कुछ वक्त थी वयो चवे तो सोना पो तवा हलिया छो न आया लजपाल हुसैन फरमायो अवा जो पुत्र बाहर बीठो होयो इन करे मां बीही रहसे अमीर उमर कदड़ो हेठ करे चवे तो मुझे आका जा बचड़ा उमर कीअं थोड़ा बयान करे मुझे पुत्र जेला त कानूना दुनिया जेला त कानूना पर मुस्तफा जे उन्हनि बचड़न जेला उमर जो कोई कानून ना है जो तो उमर के जेका इज्जत मिली आ तो हुसैन जे नाने लजपाल मुस्तफा जे कदमन मां मिली आ जी मुझा दोस्त अजीज हुजूर जो एक सहाबी अन्या मां थोड़ो हिकड़ी गाल वधाए मां मोटी अचां मां कुरान जे आयत के खोलण चाहिंदुसि जै वक्त में हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन जी खिलाफत शुरू थी इमाम हुसैन जी उम्र 19 साल ते पहुंची घणा साल जवाब जो घणा साल 19 साल 12 साल खिलाफत हज़रत इमाम उस्मान ज़ुन्नूरैन जी मुझे दिल पर हुसैन जी उम्र 30 सालन के पहुंची दरमियान में मां हिकड़ी गाल कंदो हला जने खुरासान नालो शहर जो याद कजो केड़ो इलाइको ईरान जो खुरासान केड़ो खुरासान जो इलाइको फतिह ते हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन जे दौरे खिलाफत में जेडी मल खुरासान जिला इस्लाम जी फौज तैयार थी बनी रही है उन जो सिपह सालार केरा जो मुझे मुस्तफा जे कुल्हड़न जो सवार लजपाल हुसैना जी मुझा दोस्त अजीज मां अर्ज़ पे कयो मुझे करीम मुस्तफा अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बा बरकात जन जो रोवण बर्दाश्त न करे उन्हनि जो मटु केर तो थी सके जो कोई न दिल खोले जो कोई न तो थी सके वट तारा जो छले दे एक तोरण ना पड़ छले दे मुझे करीम मुस्तफा जे प्यार दे निहार मां कुरान जो केतरी आयतूं पढ़ण जे ला तैयार हां मगर हाणे मां ग्राउंड ठाहे तैयार करे चुको हां हाणे मां अगे वधण तो चाहियां मुझे मदीने जे मीर जा गुलामो अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो तिलावत कया जवाब जो तिलावत कया अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नत युक़ातिलून फी सबीलिल्लाह फयक़तलून व युक़तलून वअदन अलैहि हक़्क़न फित तौरात वल इंजील वल कुरआन अल्लाह ताला जबान रो रब्बे सुल जलाल जो कुरान पढ़ो अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो मां अल्लाह सौदो कयो मौला के सां सौदो कयो रब चवे तो मोमिनन सां सौदो कयो मौला कहिड़ो सौदो कयो अल्लाह चवे तो मोमिनन जी जान खरीद कया मोमिनन जा माल खरीद कया मौला मोमिनन जो जानियूं वरतई अल्लाह चवे तो हा मोमिनन जा माल वरतई हा मुझा मौला ए वज़ में छा ॾिनई रब चवे तो जन्नत ॾिनी थम
छाजनी थम ॻाल्हायो नसीराबाद वारो छाजनी थम छाजे एवज़ जानन जे छाजे एवज़ माल जे माल कुरान जे आयत खे ॾिसो जान जे एवज़ जन्नत माल यानी दौलत जे एवज़ जन्नत खरीदार केरा चो अल्लाह जवाब जो खरीदार केरा चो अल्लाह देखा तो खरीद करे मिनल मुस्लिमीन न मिनल नास न मिनल मुमिनीन ईमान वारन का खरीदारी मुझो करीम रब करे रहवा खरीदारी अल्लाह करे रहवा वरी जन्नत जो टिकटू जो अम्मा आमिना जो लाल विहाए रहवा खरीदारी केर करे रहवा जो अल्लाह जवाब जो केर करे रहवा खरीदारी अल्लाह करे रहवा खरीदारी अल्लाह करे रहवा देखा करे रहवा मोमिनन का छाजे एवज़ जन्नत जे एवज़ खरीदारी के खरीदारी भी मखफिया खरीदार भी मखफिया लेकिन रिजल्ट केर बुधाए रहवा जो इमाम हसन हुसैन जो बाबू मुझे मदीने जे वीर जा आशो हुजूर जा खुदाबो मदीने जो वीर अल्लाह सा सोतो जन ईमान वारन कयोआ रब उनन जे हवाले जन्नत कया उनन के की खबर पवे त मुझो सोतो कबूल पयोआ जो बुधाए वारो बुधाए रहवा जेको रब सा कचहरी करे मखलूक ते पहुंचाइंदो आ वो फेरा जो हसनैन करीमैन जो बाबो मुझो सुनो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात बाबरकात मदीने जे मीर फरमायो दह सहाबा जा नाला वठी अबू बकर तू जन्नती उमर तू जन्नती उस्मान तू जन्नती अली तू जन्नती तलहा तू जन्नती जुबैर तू जन्नती आया ना जवाब जो हाया ना जवाब जो हाया ना इतने जुमलो चवण थो चाहियां जनका अल्लाह जानियो खरीद कयो उनन जे नाम मुस्तफा करीम ऐलान कयो नालो वठी जो त नालो वठी जवाब जो छा वठी नालो वठी हुजूर ऐलान कयो नालो वठी छा जो जन्नत जो ओ मुसलमान एस्तो ई त दिल ठरई थी कदम अगिते वधा उते तुजी दिल परे छो थी ठरे छो नथी जन जानियो ॾिनियो उन्हनि जे लाइ जन्नत मुस्तफ़ा ऐलान कयो जन माल ॾिना उन्हनि जे लाइ मुस्तफ़ा करीम ऐलान कयो लेकिन जवाब ॾियो जॾहिं जानियो माल सहाबा ॾिना इमाम हुसैन जी उमिरि 4 साल इमाम हसन जी उमिरि 5 साल इमाम हसन जी उमिरि अगरि 4 साल इमाम हुसैन जी उमिरि 3 साल न नमाज फर्ज़ न रोज़ो फर्ज़ न जिहाद फर्ज़ न जंग में वया न की जान ॾिनो न की नमाज़ुनि जा फर्ज़ उन्हनि ते हुया मुंहिंजा दोस्त अज़ीज़ न की मिल्कियत जा मालिक हुया जो मिल्कियत ग़रीबनि में तक़सीम कनि हा अल्लाह जे नाम ते क़ुर्बान कनि हा मिल्कियत भी कोन विरहायो जंग में भी कोन वया नमाज़ भी फर्ज़ कोन थिया जिहाद भी फर्ज़ कोन थियो जन सब कुछ कयो उन्हनि लाइ जन्नत जी टिकट जन ज़ाहिरी कुछ भी न कयो उन्हनि जे लाइ टिकट न जन्नत जे सरदारीअ जो मुस्तफ़ा ऐलान कयो छा जो ऐलान ॻाल्हायो नसीराबाद वारो छा जो ऐलान कयो जन्नत जे जवाब जो जन्नत जे सरदार सय्यदा शबाब अहलल जन्नत अल हसन वल हुसैन गाल पूरी नथी ते व सय्यदतुन निसा अल जन्नत फातिमा इते भी हम पंहिंजो टाइम इते पूरो करे छॾियां क़ुरान जो आयत नसीराबाद वारनि जे लाइ वरी ॿिए दफ़े जे लाइ तोहफ़ो छॾे वञा मां तोखां सवाल थो पुछां मुंहिंजी अम्मा बि चवे थी त मां जन्नत में वञा मुंहिंजी भेण बि चवे थी त मां जन्नत में वञा मुंहिंजी न्याणीअ जी तमन्ना बि आहे त जन्नत
में हो जा, खातूने जन्नत जे पाछे में हो जा, खातूने जन्नत जे साए में हो जा। तो तक खातूने जन्नत फकत जन्नत जे औरतन जी रुकी सरदार ना है, उन जो शान मकाम चाहे। मां हिकड़े मिनट जे ला अर्ज कया, एतरी मुझे करीम मुस्तफा के प्यारिया जो अम्मा खातूने जन्नत इंदिया, मुझो करीम मुस्तफा पीकी इस्तकबाल कंदो। रमजान जे महीने में अम्मा जो निकाह थियो, जुल्हज जे महीने में अम्मा जी रुखसती थी। शेर खुदा जो घर हुजूर जे घर का थोड़ो पर भरवा, मुझो करीम मुस्तफा अजीब निगाहुन सा अली जे घर दे दिसंदो। हुजूर जा सहाबा दिसंदा, महबूबन जे तबीयत ते कुछ परेशानियां। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परेशानी छाजिया, मुझे करीम मुस्तफा फरमायो या थोड़ी भी दूरी मां फातिमा ज़हरा जी बर्दाश्त न थो करे सका। जागो था या थोड़ी दूरी मां बर्दाश्त नथो करे सका। कह फरमायो जो मुझे मदीने जी मीर इते भी नसीराबाद वारा अगर मुझो आवाज पहुंचे तो मुझे अमड़न ताई, मुझे भेनरन ताई, ओ मुझो अमड़ियो, ओ मुझो भेनरो, अम्मा खातूने जन्नत जे साए में